हजरत अम्मा फातिमा तो ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हजरत अली साईं फरमाइंदा एक दफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वियासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतहाई गमगीन हो। अल्लाह जा रसूल छाजे करे गमगीन आयो? चई त मां ख्वाब जे अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजी उम्मत जी गुनाहगार औरतुनि खे जेका सज़ा मिली रही आहे मां उहा सज़ा ॾिठी आहे। अल्लाह जा रसूल कहिड़ी सज़ा आहे? अम्मा फातिमा पुछाई कि अम्मा 6 औरतूं मां ॾिठमि जेके इंतहाई ख़तरनाक अज़ाब जे अंदरि मुब्तला उन में हिकिड़ी जेका औरत आहे उहा पंहिंजे वारनि जे ज़रिए जहन्नम जी बाहि जे अंदरि टंगियल आहे। छाजे ज़रिए टंगियल आहे बाबा? पंहिंजे वारनि जे ज़रिए जहन्नम जी बाहि जे अंदरि टंगियल आहे। ऐं उन जी खोपड़ी जीअं माण्हू बाहि ॿारे करे पोइ गोश्त वग़ैरह पचाए करे हंडी जे अंदरि फुल जॾहिं जोश वारी बाहि थींदी आहे न उहा हंडी जे अंदरि गोश्त ईअं टचका खाईंदो आहे, ईअं उनजो दिमाग़ उन जहन्नम जी बाहि जे अंदरि टचका खाईंदो। हालांकि वार जेके न इंतहाई नाज़ुक शइ आहे। तव्हां कंहिं बि माण्हू खे वारनि खां वठी करे थोरो छिकींदव, हिकिड़ो वार बि जेकॾहिं तव्हां पंहिंजे मथे मां पटींदो त इंसान खे वॾो ईज़ाउ थींदो आहे। हीअ सॼी फुल जेका औरत आहे जंहिंजो जेतिरो वज़न आहे पंहिंजे इन वज़न जे मुताबिक़ उन बाहि जे अंदरि जेको आहे पंहिंजी टंगियल आहे ऐं उनजी खोपड़ी उहा गरम बाहि जे टचके वांगुरु उहा पई टचके थी पई जहन्नम जी बाहि जे अंदरि। ऐं फातिमा ॿी जेका मां औरत ॾिठमि अम्मा फातिमा खे फरमाई ॿी जेका मां औरत ॾिठमि उहा पंहिंजे ज़ुबान जे ज़रिए जहन्नम जी बाहि जे अंदरि टंगियल आहे। कंहिंजे ज़रिए टंगियल आहे बाबा? ज़ुबान जे ज़रिए। ज़ुबान बि इंसान जी नाज़ुक आहे। कॾहिं कॾहिं तव्हां सां मानी खाईंदा आहियो न थोरो ईअं ज़ुबान ॿाहिरि निकिरी वेंदी आहे। उहो चब जॾहिं मथां ॾंद जी चब अची वेंदी आहे पोइ अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी वेंदा आहिनि, वॾी तकलीफ़ थींदी आहे। माना इंतहाई नाज़ुक शइ। हाणे इन ज़ुबान सां जंहिं इंसान खे जहन्नम जी बाहि जे अंदरि टंगे वियो आहे त इहो केॾो वॾो अज़ियत ऐं ख़तर आहे। हिकु जहन्नम जी बाहि, ॿियो ज़ुबान नाज़ुक शइ आहे, उन सां उनखे टंगियो पियो। टीं औरत जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टीं जेका औरत आहे उहा छातीअ सां जहन्नम जी बाहि जे अंदरि टंगियल आहे। ऐं चौथी औरत जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चौथी औरत आहे जंहिंजा ॿई जेके पेर आहिनि उहे सीने सां ऐं उनजा ॿई जेके हथ आहिनि उहे उनजे पेशानी सां ॿधल आहिनि। ईअं ई जीअं कैफ़ियत बयानु कनि था अल्लाह जे रसूल पाण फरमायो ईअं जहन्नम जी बाहि जे अंदरि टंगियल आहे। ऐं पंजी औरत जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंजी जेका औरत आहे उनजो अॻियों जेको चहिरो आहे उहो खिंज़ीर वांगुरु आहे, पोयों जेको उनजो जिस्म आहे उहो गॾ वांगुरु आहे। उहा बि जन नांग बिच्छू ऐं भलाऊं उनखे जेको आहे चुंबड़ियल आहिनि। उहा इन कैफ़ियत जे अंदरि जहन्नम जी बाहि जे अंदरि सड़जी। छहीं औरत जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनजी जेका शक्ल आहे उहा कुते वांगुरु आहे ऐं उनजे मुंहं में जॾहिं जहन्नम जा टांडा विझनि था त उनजे पोएं पासे खां पेशाब वारी जाइ खां जितां इंसान पंहिंजी हाजत पूरी कंदो आहे उहा जेको आहे निकिरे थी पई। इहे 6 औरतूं ॾिठमि जेके इंतहाई जहन्नम जे अंदरि अज़ियत ऐं दर्दनाक अज़ाब जे अंदरि